इन छोरी जा अच्छा वार थी विदा हे खुश न थिए त मुड़स सां लाऊं लही ऐं मां हितां शादी करे वेंदसि। इएं कॾहिं कोन थींदो, लीमो मिठो बाहे त खटो बाहे। उमल जे मथां तूं पंहिंजा हुकुम न हलाए त सुठो अथई। तुंहिंजो हिन जे मथां को बि हक़ न आहे। हीअ पंहिंजी ज़िंदगीअ जो पाण फ़ैसिलो करे सघे थी। कीअं माना? नवाब हूंदे कीअं थी शादी करे? ॾिसां शादी करे। न तूं मुंहिंजो वॾड़ो आहीं न ही वरी नवाब खान। पोइ अहिड़ा हुकुम मुंहिंजे मथां छो पिया हलायो? जॾहिं तुंहिंजो वॾो भाउ हाशू तोसां गॾु हो त उन टाइम में छा कई जो तूं हाणे फैसला पई थी करी ऐं वॾड़ी थी वई? हा, तुंहिंजे मौत खां पोइ त असां पंहिंजा फ़ैसिला करे सघूं था न। ज़िंदगी मौत खुदा जे हथ में आ। मां मरण वारो न आहियां। तव्हां ॿिन्ही जो सिर खणी पोइ मरंदुसि। हा, ख़बर आ मोआ, मूंखे ख़बर आ तूं हिन हिक खट ते पियो हूंदे धप कंदे पर मरंदे कोन। बस हाणे बस छाणियूं न थियो तॾहिं तव्हांजी इज़त थींदी, न त हिते अछो मथो थी वेंदो, हिते क़ैद हूंदो। छो जो लीमो मिठो बाहे त खटो बाहे। असां हिते कैद में आहियूं ऐं ॾिसूं त असां अञा केतिरा ॾींहं हिन कैद में हूंदासीं। केतिरा ॾींहं तूं असांखे हिन कैद में रखंदे? जेसि ताईं मां जेरो आहियां न तेसि ताईं हिन घर खां ॿाहिरि पेर बि नथा रखे सघो। इहा तव्हांखे जुरियत ई कान्हे जो घर छॾे वञो। लीमो मिठो बाहे त खटो बाहे, पोइ मूं ते मयार न ॾिजो। कीअं माना? अॼु ज़हर ॾी पंहिंजे हिन मुड़ुस खे मारे छॾ, पोइ असांजी हिन कैद मां जान छुटंदी। थियण त हिन सां ईअं ई घुर्जे, पर मुड़ुस थी पियो आ। मां पंहिंजी क़यामत कारी नथी करे सघां। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।